अहम ख़बर ॾियूं त असेंबलियूं इमरान ख़ान जी ख़्वाहिश ते न टुटंदियूं, मंज़ूर वसाण चयो आहे। अवां खे अपडेट कयूं त सिंध ऐं बलूचिस्तान में पीपल्स पार्टी जी हुकूमत थींदी, पंजाब ऐं केपी में नून लीग ऐं मौलाना फज़ल रहमान सां इतिहाद थी सघे थो। मंज़ूर वसाण चयो त आबादकारनि ऐं हारियुनि खे ॿिज जी मद में रोक रक़म ॾियण लाइ वफ़ाक़ वटि 8 अरब रुपया जमा कराए छॾिया आहिनि। ॿोॾ मुतासिर घरनि जी सर्वे थी चुकी आहे। जनवरी जे पहिरें हफ़्ते में किस्त जारी कई वेंदी। पीपी अॻवान मंज़ूर वसाण चयो आहे त सिंध ऐं बलूचिस्तान में पीपल्स पार्टी जी हुकूमत थींदी, पंजाब ऐं केपी में नून लीग ऐं मौलाना फज़ल रहमान सां इतिहाद थी सघे थो। आबादकारनि ऐं हारियुनि खे ॿिज जी मद में रोक रक़म ॾियण लाइ वफ़ाक़ वटि 8 अरब रुपया जमा कराए छॾिया आहिनि, मंज़ूर वसाण चयो आहे। मंज़ूर वसाण चयो त ॿोॾ मुतासिरनि खे घर ठाराइण लाइ बि सर्वे मुकमिल थी चुकी आहे। जनवरी जे पहिरें हफ़्ते में किस्त जारी कई वेंदी। मंज़ूर वसाण इहो पिणु चयो त अॻु बि चयो हो, हाणे बि चवां थो त चूंडूं मई में थींदियूं, असेंबलियूं इमरान ख़ान जी ख़्वाहिश ते न टुटंदियूं। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे केटी न्यूज़ जो रिपोर्टर नवीद तुमरानी। जी नवीद, तफ़सील ॾिजो। बिल्कुल पीपल्स पार्टी के सीनियर अगवान ज़राइत बाबत सूबाई सलाहकार मंजूर हुसैन वसाण चयो आहे त इमरान खान ईंदड़ वक्त में वज़ीर आज़म त परे जी ॻाल्हि आहे, पर जिन खेसि ठाहे अची कुर्सी ते विहारे उहे ई खेसि घर छॾे ईंदा। संदसि साथी बि आहिस्ते आहिस्ते खेसि छॾणु शुरू थी विया आहिनि। हिन चयो त मूं अॻु बि चयो हो ऐं हाणे बि चवां थो त इलेक्शन मई में थींदी, असेंबलियूं इमरान खान जी ख़्वाहिश ते न टुटंदियूं ऐं अपोज़िशन ऐं हुकूमत विच में सेटअप खां पोइ वज़ीर आज़म ख़ुदि जेको आहे असेंबलियूं डिज़ॉल्व कंदो ऐं इलेक्शन जो ऐलान मार्च में थी सघे थो। हिन वधीक चयो त सिंध ऐं बलूचिस्तान में पीपल्स पार्टी जी हुकूमत ठहंदी, पंजाब ऐं केपी में नून लीग ऐं मौलाना फज़ल रहमान सां इतिहाद थी सघे थो। हिन वधीक चयो त आबादकारनि हारियुनि खे ॿिज जी मद में 5000 रुपया फी एकड़ ते जेका। वॾी महिरबानी अपडेट करण लाइ नवीद तुमरानी।